सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी टीम जो एयरपोर्ट होटल ते छापो जंहिंमें PIA ट्रांज़िट किचन जो मुआइनो कयो वियो आहे। किचन मां मुदे ख़ारिज शयूं हथ करे 2 लख रुपया ॾंड वसूल कयो वियो आहे। PIA ट्रांज़िट किचन में सफ़ाई सुथराई न हुई। DG आगाह फ़ख्र जो इहो चवणु आहे। स्टाफ तरबियात याफ़्ता न हो, थांव ख़राब हुआ, हिक ग्रिल मुदे ख़ारिज हुई। DG जो चवणु त ख़ाम माल फर्श ते पयल हो, खाधे पीते जूं शयूं भित भरिसां पयल हुयूं, फ्रिज बि साफ़ न हुई, पकल गोश्त सां कचो गोश्त पयल हो। सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी होटल इंतज़ामिया खे वार्निंग ॾिनी आहे त SOPs ते अमल कयो वञे। अहम ख़बर मां ॾियूं पिया। कराची मां सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी टीम जो एयरपोर्ट होटल ते छापो जंहिंमें PIA ट्रांज़िट किचन जो मुआइनो कयो वियो आहे। किचन मां मुदे ख़ारिज शयूं हथ करे 2 लख ॾंड वसूल कयो वियो। DG आगाह फ़ख्र जो चवणु त PIA ट्रांज़िट किचन में सफ़ाई सुथराई न हुई, स्टाफ तरबियत याफ़्ता न हो, थांव ख़राब हुआ, हिक ग्रिल मुदे ख़ारिज हुई, ख़ाम माल फर्श ते पयल हो, खाधे पीते जूं शयूं भित भरिसां पयल हुयूं, फ्रिज बि साफ़ न हुई, पकल गोश्त सां कचो गोश्त पयल हो। DG जो चवणु त सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी होटल इंतज़ामिया खे वार्निंग ॾिनी आहे त SOPs ते अमल कयो वञे।